अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम मीर हसन सोलगी है। मूसा गदा सैयद पहलवान अयाज अली शाह असांजे टंडो मोहम्मद खान में सैयद शाह शम्स तबरेज़ जे दरगाह ते बीठल आहियूं ऐं हीअ असांजे पुठियां साईं जी क़बर मुबारक आहे। ऐं बाक़ी साईं ॿुधाईंदो, साईं अयाज अली तव्हांखे साईं ॿुधाईंदो। हज़रत शम्स तबरेज़ रहमतुल्लाह अलैह जी दरगाह मुबारक आहे ऐं उन्हनि सां गॾोगॾु हिते बीबी शाहज़ादी सब्ज़ वारी जी बि दरगाह हिते मौजूदु आहे, जिन सिर्फ़ु औरतूं ज़ियारत करे सघनि थियूं। फस्ट टाइम मुंहिंजो ज़िंदगी में हेॾां अचणु थियो आहे, उहो बि ईअं सम्झो अदा मीर हसन जे ई करे छो साईं महिरबान शाह जो चैनल आहे, उहो अक्सर ॾिसंदा आहियूं, उन मां इंफॉर्मेशन वठंदा आहियूं, दीनी मालूमात असांखे हासिलु थींदी आहे। पोइ अॼु वरी उते साईं गादी नशीन न दरगाह जा, त असां चयो चलो टंडो मोहम्मद खान आयल आहियूं त हीअ ज़ियारत कंदा हलूं। असांजे हिन चैनल खे लाइक करणु, सब्सक्राइब करणु ऐं शेयर करणु न विसारजो। लख लाइक, लख थोरा कुर्ब मोहबतूं जेका बि दोस्त ॾिसण वारा आहिनि उन्हनि सम्झनि सभिनीनि जे लाइ दुआ आहे त हिन ज़ियारत जे सदके में सभिनीनि जा बेड़ा पार थियनि। नाज़रीन, ही असांजे पुठियां इमाम बारगाह आहे। असां तव्हांखे अंदरियो हिसो बि ॾेखारींदासीं, जेके बि ज़ियारतूं रखियल आहिनि उन में। ऐं हाणे हलंदासीं अंदरि जे साइड ते ऐं उन खां पोइ मलाखड़ो बि तव्हांखे ॾेखारींदासीं सैयद हैदर शाह जो। नाज़रीन, ही इमाम बारगाह आहे ऐं ही दरगाह जो पूरो मैदान आहे, हिसो आहे। अञा रिकॉर्ड करे नाज़रीन, असांखे ॾाढी ख़ुशी थी, असांखे ॾाढी दिलि में हसरत हुई त असां हे दरगाह बि घुमंदासीं, सैयद महिरबान सां बि मिलंदासीं, पर उहो असां सां मिली कोन सघियो आहे। उनजी राइश किथे ॿिए पासे आहे। इनशाला नेक्स्ट टाइम असां उन सां बि मिलंदासीं, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। भई महिरबानी कुर्ब तव्हांजा। सोचियो थी त असां बि हिन दरगाह जो हिन आस्थान जो दीदार कंदा हलूं। असां आया आहियूं दीदार करे, जीअं दीदार असां करणा आहियूं तीअं तव्हांखे बि दीदार करणु चाहियूं था, तव्हांखे बि ॾेखारणु चाहियूं था। ही पुठियां असांजे बारगाह आहे ऐं बारगाह खां पोइ तव्हांखे असां शाह शम्स तबरेज़ जी क़बर मुबारक बि ॾेखारींदासीं ऐं हलूं था इमाम बारगाह जी तरफ़। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं, हीअ आहे हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जी क़बर मुबारक जी मिटी आहे ऐं मुख़्तलिफ़ हिते ज़ियारतूं रखियल आहिनि, जेके ज़ियारतूं असां तव्हांखे कराईंदा। हे मोहतरम जनाब सैयद कबीर शाह शमसी जा पथर मुबारक आहिनि, इहे साईं जे ख़ानदान मां आहिनि। ऐं साईं सैयद हुसैन शाह जी तस्बी आहे, इहे बि साईं जे जेको सो ख़ानदान मां आहिनि। ऐं सभु बुज़ुर्गान दीन थी गुज़रिया आहिनि। हेॾा सैयद शाह तुरेल रहमतुल्लाह अलैह ताजुद्दीन सरकार जी तस्बी आहे। ऐं हेॾा मोहतरम जनाब शाह शम्स तबरेज़ रहमतुल्लाह अलैह जिन जी दरगाह ते पाण आहियूं, उन्हनि जे हथ जा लिखियल किताब आहिनि, गिनान आहिनि, उन्हनि खे जी ज़ियारत तव्हां करायूं था। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे अॼु हिते ख़बर पई त मोहतरम जनाब शाह शम्स तबरेज़ बीबी फातिमत ज़ोहरा जी क़बर मुबारक जा पत्थर बि खणी आया हुआ ऐं उहे पत्थर बि हिते मौजूदु आहिनि, उन्हनि जी पूरी डिटेल लिखियल आहे। ऐं मोहतरम जनाब शाह शम्स तबरेज़ जे पंहिंजा ई विझण जा पत्थर बि हीअ आहिनि, उहे मौजूदु आहिनि। ऐं मोहतरम जनाब हेॾा साईं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़बर मुबारक जी मिटी बि हिते मौजूदु आहे, जेका ईअं सम्झो ॿिन्ही आलमनि जा सरदारनि जो औलादनि। ऐं रसूलुल्लाह साईं अलैहि वसल्लम जा हिते वार मुबारक पियो आहिनि, जेके हींअर ताबूत में बंदि आहिनि। इहे सैयद महिरबान अली पाण इन्हनि जी ज़ियारत कराईंदो, त असां त अॼु मिली कोन सघियो आहे। इनशाला असां ॿिए चकर साईं सां मिलंदासीं। क़बर मुबारक की ज़ियारत
नाज़रीन सैयद शाह शम्स तबरेज़ जी दरगाह ते ही ज़ियारतूं रखियल आहिनि जेको असीं तव्हांखे हींअर ॾेखारे रहिया आहियूं।